अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ टीवी न्यूज़। हाणे तव्हां सां शेयर कंदासीं हिकु अहम ख़बर। पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी नवाबशाह जी शागिर्दानी डॉक्टर परवीन रिंद हिरासमेंट वारे केस बाबति अॼु दौलतपुर सफ़न जे सिविल जज जुडिशल मैजिस्ट्रेट वन फरमान अली टगर जी अदालत में ॿुधणी थी। परवीन रिंद अदालत में पहिरें उघाड़े पहुती, जॾहिं त केस में मुख्य जवाबदार डायरेक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा राजपूत अदालत में पेश थियो, जॾहिं त ॿिया जवाबदार अदालत में न पहुता। जॾहिं त सिविल जज जुडिशल मैजिस्ट्रेट वन जे फरमान अली टगर ॿुधणी 10/10/2023 ते रखी छॾी आहे। उन सिलसिले में हिरासमेंट केस बाबति शागिर्दानी परवीन रिंद ऐं संस चाचे अली सां ॻाल्हाईंदे चयो त आख़िरी हंधु हूंदो आहे कोर्ट। सो असांखे कोर्ट सगोरीअ ते इनशाअल्लाह यकीन आहे त मूंसां इंसाफ़ कंदी, छो जो हे पूरे सिंध जी न्याणियुनि जो मुस्तक़बिल आहे, हे सिंध जे न्याणियुनि जो फ्यूचर जो मुस्तक़बिल आहे। ग़रीबनि जूं न्याणियूं अॻिते वधणु थियूं चाहिनि, ग़रीब जेके आहिनि से हिकिड़ा ख़्वाब सजाइण था चाहिनि, उन्हनि खे अॻिते पिराइण था चाहिनि। इनशाअल्लाह कोर्ट सगोरी मूंसां इंसाफ़ करे पूरे ग़रीबनि जी न्याणियुनि खे हक़ अदा कंदी ऐं जेके बि ग़रीब जूं न्याणियूं आहिनि उहे पढ़ंदियूं। ॾिसो हिनमहिल खोड़ सारा वाक़िया जेके आॾो अचनि था, जीअं फातिमा बुरड़ो थी, नींगरी जंहिंखे का ॼाण ई न हुई त मां छा हिन दुनिया में अगरि पैदा थियां थी त मां वेश्युनि दरिंदनि जे अॻियां ईअं ई ज़ाती जो निशानो बणिजी मारिजी वेंदसि। उन इहे ख़्वाब या उन जे मालिकनि इहे ख़्वाब न ॾिठा हुया, छो जो उहा ग़रीब हुई। उन जो वारिस सिर्फ़ु अल्लाह ऐं कोर्ट सगोरी ई आहे। इनशाअल्लाह उन सां बि ज़रूरु इंसाफ़ थींदो। हिनमहिल सिर्फ़ु मूंसां गॾु मुंहिंजूं फाइलूं न आहिनि, जेके इस्लामिक यूनिवर्सिटी लाहौर में वाक़ियो थियो आहे उहो ई सेम हरासमेंट जो वाक़ियो, ऐं उन खां अलावा हैदराबाद में हिकिड़ो वाक़ियो ॿियो गुलशन हदीस में थियो आहे, उहो बि सेम वाक़िया हरासमेंट जा। अहिड़ा खोड़ सारा वाक़िया जेके थींदा था अचनि मुसलसल न्याणियुनि सां। हे हिते सिंध जूं न्याणियूं हुजनि, सिंध जूं न्याणियूं ईअं मारियूं थियूं वञनि, ॼमण खां पहिरियां मारियूं वञनि त उहो ई बहितर आहे। जेको मेन केस आहे 324 सेक्शन आहे, जेको केस में इरादा क़त्ल, उन खे जेको आहे डिलीट कयो वियो टेक्निकल तौर ते। उन खे डिलीट करे ऐं जवाबदार खे ज़मानत ॾिनी वई जवाबदारनि खे। त उन जे लाइ असां हाई कोर्ट में जेको आहे पिटीशन दाख़िल कई हुई उन जे ख़िलाफ़, जंहिंजी जेको आहे ॿुधणी 25 तारीख़ ते 11 वॻे टाइम फिक्स थियल आहे। उन जे करे अॼु जेको आहे सो ही डेट मिली आहे असांखे, जेको आहे सो वरी 10 तारीख़ ते इनशाअल्लाह असांखे कोर्टुनि ते पंहिंजो जेको आहे अदालतुनि ते एतमाद आहे, असां सां ज़रूरु इंसाफ़ थींदो। हे परवीन रुगो असांजी न्याणी कोन्हे, पूरे सिंध जी न्याणी आहे ऐं उन जे लाइ जेको आहे सो असां पुरुमेद आहियूं, पंहिंजी अदालतुनि मां ज़रूरु असां सां इंसाफ़ थींदो। हिरासमेंट जे शिकार थियल शागिर्दानी परवीन रिंद चयो त काफ़ी वक़्त खां अदालतुनि जा चकर काटे रही आहियां, मुंहिंजी तालीम मुतासिर थी रही आहे। मज़लूमनि जो आख़िरी सहारो अदालतूं आहिनि। अदालत सगोरी खे अपील थी कयां त मूंसां इंसाफ़ कयो वञे। ऐं वधीक ताज़ा तरीन ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ टीवी न्यूज़ ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।